नाज़रीन तव्हां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त क़ौमी असेंबली नेब ऑर्डिनेंस 1999 तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरितो आहे। तरमीमी बिल मूजिबि नेब 24 कलाकनि अंदरि गिरफ़्तार जवाबदारनि खे नेब अदालत में पेश करण जो पाबंद हूंदो। क़ौमी असेंबली में ॻाल्हाईंदे कानून वारे वज़ीर आज़िम नज़ीर तारड़ चयो आहे त नेब हाणे 6 महीननि में इंक्वायरी शुरू करण जो पाबंद हूंदो। हुन चयो त नेब गिरफ़्तारी खां अॻु काफ़ी सबूतनि जी दस्तियाबी खे यकीनी बणाईंदी ऐं रिमांड खे 90 ॾींहनि खां घटाए 14 ॾींहं कयो वेंदो। बिल मूजिबि वफ़ाक़ी या सूबाई टैक्स मामला नेब जे अख़्तियार मां ख़ारिज कया विया आहिनि, जॾहिं त नेब चेयरमैन जी रिटायरमेंट जो तरीक़ेकार तय कयो वियो आहे। बिल मूजिबि चेयरमैन नेब जे रिटायर थियण ते डिप्टी चेयरमैन वक़्ती चेयरमैन हूंदो। डिप्टी चेयरमैन जी गैर मौजूदगी में इदारे जे आला ऑफिसर खे वक़्ती चेयरमैन जी ज़िम्मेवारी मिलंदी ऐं माली फ़ाइदो हासिल न थियण जी सूरत में वफ़ाक़ी या सूबाई काबीना जा फ़ैसिला नेब जे दायरे में न ईंदा। कंहिं बि तरक़ियाती मनसूबे या स्कीम में बेज़ाब्तिगियूं नेब जे दायरे में न ईंदियूं। नेब कंहिं रेगुलेटरी इदारे जे फ़ैसिलनि ते अमल न करे सघंदी। एहतिसाब अदालतनि में जजनि जी मुक़ररी 3 सालनि लाइ हूंदी। एहतिसाब अदालत जे जज खे हटाइण लाइ लाॻापियल हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सां सलाह मशवरा करणु ज़रूरी हूंदो। बिल में इहो बि चयो वियो आहे त नेब चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरती अमल 2 महीना अॻु शुरू कयो वेंदो। नए नेब चेयरमैन जी मुक़ररी लाइ मुशावरती अमल 40 ॾींहनि में मुकमल कयो वेंदो। वज़ीर आज़म ऐं अपोज़िशन लीडर विच में इतफ़ाक़ न थियो त मुक़ररी जो मामिलो पार्लियामानी कमेटी ॾांहुं उमाड़ियो वेंदो। पार्लियामानी कमेटी 30 ॾींहनि में चेयरमैन नेब जे नाले खे फाइनल कंदी, पर चेयरमैन नेब जे 3 सालनि जे मुदे खां पोइ हिकु ई शख़्स खे ॿीहर चेयरमैन नेब मुक़ररु न कयो वेंदो।